अची सघां थो। आदर तोखे मुझे घर में अचण जी हिम्मत की थी? ही शरीफ जो घर आहे। कमदार कमीणो मां बि न आहियां, तूं एतिरी कावड़ थो करे। मां बि तुंहिंजो पंहिंजो आहियां। छा जोड़े तूं पंहिंजो आहीं? हा छा जो पंहिंजो आहीं? मूंखे ॿुधा तुंहिंजे हिते अचण जो मक़सदु छा आहे? कमदार हाणे कई न कम जी ॻाल्हि, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। मां मूमल जो संग घुरण आयो, तो बि पंहिंजे लाइ। खबरदार जो ये लफ़्ज़ वञ पंहिंजी ज़बान ते अदा कर। मां चवां थो हितां निकिरी वञ। कमदार इन में कावड़ जी कहिड़ी ॻाल्हि? ॿुधो कोन अथई, जंहिं घर में पकल ॿेर थे उते त पत्थर लॻंदा आहिनि। मां चवां थो हितां हींअर जो हींअर निकिरी वञ। किथे ईअं न थिए जो मुंहिंजा इहे हथ तुंहिंजे गिरबान ताईं पहुची वञनि। थधो थी कमदार, थधो थी। अच्छा या टप न ॾे, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। इन जा टिनि ॾींहंनि जी मोहलत अथई, सोचे सम्झी फ़ैसिलो कर। तो बि मुंहिंजे हथ में मुंहिंजो नालो बादल अथई, बादल। ॿाहिरि भड़की पियो माए त पायूं अथई।